नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में पीटीआई इंट्रा पार्टी चूंड केस जी ॿुधणी 21 अक्टूबर ताईं मुलतवी आहे। चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो आहे त पीटीआई खे को नुक़सान थिए हा त फौरी नज़रसानी दाख़िल करे हा। सुप्रीम कोर्ट 13 जनवरी ते फ़ैसिलो ॾिनो ऐं नज़रसानी 6 फरवरी ते दाख़िल कई वई। चीफ जस्टिस रिमार्क सिंध आहिनि त नज़रसानी दाख़िल करण सां गॾु जल्द ॿुधणी जी बि का दरख़्वास्त दाख़िल न कई वई। चीफ जस्टिस जो चवणु हो त प्रोपेगेंडा कयो वेंदो आहे त केस मुक़ररु नथो थिए, केस लॻायो त को बि न आयो आहे। बाक़ी नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सुप्रीम कोर्ट में पीटीआई इंट्रा पार्टी चूंड केस जी ॿुधणी 21 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो आहे त पीटीआई खे को नुक़सान थिए हा त फौरी नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे हा। सुप्रीम कोर्ट 13 जनवरी ते फ़ैसिलो ॾिनो ऐं नज़रसानी 6 फरवरी ते दाख़िल कई वई। चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो त नज़रसानी दाख़िल करण सां गॾु जल्द ॿुधणी जी बि का दरख़्वास्त दाख़िल न कई वई। चीफ जस्टिस जो चवणु हो त प्रोपेगेंडा कयो वेंदो आहे त केस मुक़ररु नथो थिए, केस लॻायो त को बि न आयो आहे। सुप्रीम कोर्ट में पीटीआई इंट्रा पार्टी चूंड केस जी ॿुधणी 21 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो आहे त पीटीआई खे को नुक़सान थिए हा त फौरी नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे हा। सुप्रीम कोर्ट 13 जनवरी ते फ़ैसिलो ॾिनो ऐं नज़रसानी 6 फरवरी ते दाख़िल कई वई। चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो त नज़रसानी दाख़िल करण सां गॾु जल्द ॿुधणी जी बि का दरख़्वास्त दाख़िल न कई वई। चीफ जस्टिस जो चवणु हो त प्रोपेगेंडा कयो वेंदो आहे त केस मुक़ररु नथो थिए, केस लॻायो त को बि न आयो आहे।